घोटकी जिले के आदिलपुर वेझो 13 ॾींहनि खां पुरसार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि तरफ़ां धरणो हंयो पियो आहे। ॻोठ मिठड़े वासी रियाज़ अली सियाल जे वारसनि धरणो हंयो। संदसि भाउ SHO आॾो दाह दौरान बेहोश थी वियो। मुज़ाहिरीन MNA मोहम्मद बख्श महर ऐं हाजी ख़ान महर जे माण्हुनि खे धरणो ख़त्म करण खां जवाब ॾेई छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त 13 ॾींहं अॻु रियाज़ अली सियाल आदिलपुर मां दवा वठण वियो, जेको वापसि नाहे मोटियो। पुलिस को बि सहकार न पई करे। आदिलपुर वेझो 13 ॾींहनि खां पुरसार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि धरणो हंयो आहे। ॻोठ मिठड़े वासी रियाज़ अली सियाल जे वारसनि पारां धरणो हंयो वियो। संदसि भाउ SHO आॾो दाहिण दौरान बेहोश थी वियो। वारसनि जो चवणु आहे त संदन नौजवान 13 ॾींहनि खां गुम आहे, पर उनखे बाज़ियाब कराइण जे लाइ, उनखे हथु करण जे लाइ पुलिस का बि मदद न पई करे। माजिद कलवड़ खां तफ़सील मालूम कयूं था। माजिद, आगाह कजो, 13 ॾींहनि खां पुरसार नमूने गुम थियल नौजवान जे वारसनि एहतिजाज कयो आहे। ॻोठ मिठड़ी जिते नौजवान पोरे पोरियो करे पंहिंजे घर जो गुज़र कंदो। 13 ॾींहं अॻु जेको मोबाइल डॉक्टर थियो आहे, उनजे वारसनि साल बिरादरी जे माण्हुनि सदर जेको पीओ आहे मोहम्मद अली सियाल आदिलपुर ऐं कानपुर ॿाहिरि लिंक रोड करे चैनल खे बायूं ॾेई मुकमल तौर रोड खे सील करे गुज़ारो करे धरणो हुयो। हीउ जेको धरणो आहे सुबुह खां 5 बजे खां लगातार धरणे ते जेको आहे जारी रहियो, मगर आदिलपुर पुलिस में हिन वक़्तु जेको आहे कोई नबलो की वाक़ई ते पहुची मुज़ाहिरनि सां कंहिं बि क़िस्म जी का बि ॻाल्हि ॿोल न कई। ऐं होॾां जेके मुज़ाहिर जो जेको वालिद साहब आहे उते चवणु आहे त आदिलपुर पुलिस वटि बार चकर काटण बावजूदि मुंहिंजो जेको पुटु आहे उनखे हिन वक़्तु ताईं बाज़ियाब करण में को बि किरदार न कयो आहे। जॾहिं त उतां जेको गुज़र कदर हाजी ख़ान मार आहे उहो जेको आहे टोली खे बि जेको आहे जेको आहे धणे वारा जेके मारतनि हुनखे वापसि करे छॾियो। ऐं जॾहिं त मोहम्मद बख्श ख़ान मार जेको माण्हू आहे उनखे बि वापसि करे छॾियो, इन ॻाल्हियुनि खां असां बि इनकार करे छॾियो आहे। हिननि जो जेको आहे चवणु आहे त जेकॾहिं मुंहिंजो पुटु जेकॾहिं बाज़ियाब न थींदो त धरणो ख़तमु न कयो वेंदो। जॾहिं त वाक़ई हिन वक़्तु आदिलपुर पुलिस पहुती आहे, जेके जेका ॻाल्हियूं जारी आहिनि। जी माजिद, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।